अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिना व नबिय्यिना व शफीइना व हबीबिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लाह। रब्बना वबअस फ़ीहिम रसूलन मिनहुम यत्लू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभानअल्लाह। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेरे साया गौसे आज़म खाक पाए हर वली। आया सखिया में बारो चाब भोर में पसी पहर पुनू असी नह से नेण ठरिया गूंदर विसरिया में सुखन शाखों कढ़ियों। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ मोहब्बत से बुलंद आवाज़ से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। सुभान अल्लाह। मुहजा निहायतई वाजिबुल एहतराम उलमा व हुफ़ाज़े किराम खुसूसन सदरे महफिल हज़रत अल्लामा साईं मुफ्ती ज़मीर अहमद सिकंदरी साहिब अल्लामा साईं मुफ्ती अहमद अली सिकंदरी साहिब ऐं हिन महफिल जा रूहे रवा हज़रत अल्लामा साईं मौलाना साजिद अली सिकंदरी साहिब ब्या कसीर तादाद में तशरीफ फरमा इज्जत मानवारा उलमा व हुफ़ाज़े किराम ऐं निहायत इज्जत मानवारा अजीज दोस्तो मुसलमान भाइरो
सजी जमायत सगोरी के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अजीजाने मुहतरम, अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां अॼोके हिन महफ़िल मुबारक में जेका मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद शरीफ जे हवाले सां अज़ीम शान महफ़िल मुनाक़िद कई वई आहे ऐं अल्लाह तबारक व तआला जे फज़ल ऐं करम सां अॻ में भी हिन जाइ ते दीनी तालीम जो सिलसिलो हली रहियो हुयो, पर अॼु बाक़ायदा ई जेको मदरसो तामीर थी करे मुकम्मल थियो आहे, उन जे बाक़ायदा इफ्तिताह खणी चऊं जो सभई हेॾो वॾो मेड़ाको जो गॾु थियो आहे। साईं अल्लामा मुफ्ती ज़मीर अहमद सिकंदरी साहिब उन्हनि तव्हांखे ॿुधायो समझायो। साईं अल्लामा मोहम्मद ताहिर सिकंदरी साहिब उन बि तव्हांखे इहो सॼो तारुफ करायो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दीन मतीन जी इशाअत कुरान करीम जी तालीम जे तरवीज जे लाइ सुहिणो इदारो कायम कयो वियो आहे। अल्लाह करीम जे हुजूर में दुआ कयूं था त शल रब करीम साईं अल्लामा साजिद अली साहिब जे इल्म में फैज़ में बरकतूं फरमाए ऐं ॿिया जेके भी उन सां बाह बेली आहिनि इन कारे खैर में शल रब करीम उन्हनि सभिनी जा वेढ़ा शाद आबाद रखे। बुलंद आवाज़ सां जो आमीन। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, कुरान करीम जी आयत मुबारका मूं तिलावत कई आहे। दुआ कयो त रब करीम शल पंहिंजे महबूब जे सदके में इन भलारी महफिल जे सदके में असांखे ॿिन्ही जहाननि में इज्जतूं अता फरमाए। हिन पाक खुशीअ वारी महफिल में जो असां तव्हां हाज़िर थिया आहियूं त शल अल्लाह करीम हिन ज़िक्र वारी खुशीअ वारी महफिल जे सदके में असांखे दुनिया में त खुशियूं नसीब फरमाए, पर क़ब्र हशर में भी मेहरबानियूं फरमाए। आमीन चओ। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, इन आयत मुबारका में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हिक प्यारे नबी सगोरे जलीलुल क़दर अल्लाह जे नबी सगोरे हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जे हिकड़े दुआ जो जिक्र फरमायो आहे। अल्लाह जो नबी हजरत सैयदना इब्राहिम खलीलुल्लाह अलैहि सलातु व सलाम ओ अज़मत वारो अल्लाह जो नबी सगोरो जंहिंखे रब करीम पंहिंजो दोस्त मुंतखिब फरमायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। माशाअल्लाह, मोहब्बत वारी महफिल ऐं हबीब करीम जे ज़िक्र जी महफिल, उनमें तो खुशी खुशी हुंदी है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां अले छो थकल लगो था? सुभान अल्लाह, हथ मथे करे चो सुभान अल्लाह। हकीकत यह है तो हिन महीने मुबारक में रात ॾींहं सफ़र मौलवी सगोरा कंदा आहिनि, खिताब इहो सभु कुछ हूंदो आहे, पर तव्हां घर वेठे मूंखां वधीक थकल था लॻो छो? सुभान अल्लाह। वॾी आवाज़ सां चो सुभान अल्लाह। सभई मोहब्बत सां चो सुभान अल्लाह। सलाह शरीफ मोहब्बत सां पढ़ो। साईं जन बि अचनि पिया त उन खां बाद में मां बाक़ायदा पंहिंजी ॻाल्हि अर्ज़ कयां। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। जमात के गुजारिश आहे पाई जाए ते वेही रहो दोस्तों। मुअद्दबाना गुजारिश आहे वेही रहो, नज़्मो ज़ब्त खराब न कयो। हज़रत साहब तव्हां खे हिते ज़ियारत थींदी रहंदी, अॻिते इजाज़त। नारे तकबीर,
नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे हैदरी। मशाइख अहले सुन्नत, उलमाए अहले सुन्नत, सरकार जी आमद, महबूब जी आमद, मदनी जी आमद, मुरसल जी आमद, सैयद जी आमद। जमात के गुजारिश आहे पांजी पांजी जाइ ते वेहो। हजरत साईं क़िबला सैयद शबीर अहमद शाह साहिब जन के महफिल मुबारक में तशरीफ आने ते मरहबा चऊं था। हाणे सभई मोहब्बत ज़ौक़ शौक़ सां वेही रहो, वेही करे मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र ॿुधो। सभई बुलंद आवाज़ सां गॾिजी करे झूमी करे हबीब करीम ते सलाह शरीफ़ पढ़ो। इन या आस ऐं उम्मीद सां त मोहब्बत सां पढ़ियल असांजी सलात शरीफ़ मदीने वारो मीर गुंबद खज़रा में ॿुधी रहियो आहे। सुभान अल्लाह। सभई बुलंद आवाज़ सां झूमी करे सलाह शरीफ़ पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जा प्यारा बांधो मूं अर्ज़ पे कयो त हिकिड़ो अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जो जलीलुल क़दर नबी आहे, जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजो दोस्त चूंडियो आहे। रब करीम कलामे मुक़द्दस में इरशाद फरमायो वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम खलीला। अल्लाह करीम फरमायो त अल्लाह इब्राहीम अलैहिस्सलाम के पंहिंजो दोस्त बनायो आहे। सुभान अल्लाह। हजरत इब्राहीम खलीलुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम रब करीम जो उहो अज़मत वारो नबी सगोरो आहे, जंहिंजे औलाद में रब करीम जी ज़ात बबरकात नबूवत रखी। अल्लाह करीम उनखे जो दोस्त बनायो आहे। उन जे लाइ दोस्तीअ में रब करीम वॾा वॾा इम्तिहान रखिया, पर क़ुर्बान वञा सोहणे नबी सगोरे जे शान ऐं मान तां हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम रब करीम जे तरफा मिलियल समूरन इम्तिहानन में कामयाब थियो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह करीम उन ते सलाम फरमाया त वाह जो इब्राहीम सोहणे दोस्ती मल्हाई आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती ओ हजरत इब्राहीम खलीलुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उन जी उम्र मुबारक वॾी थी, उन जो साहिबज़ादो हजरत सैयदना इस्माइल ज़बीहुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उहो भी जवान थियो आहे, अञा नंढड़ो जॾहिं थञ ते हुयो, अल्लाह ताला जी ज़ात बबरकात जे हुक्म सां उहो अल्लाह जो नबी सगोरो इब्राहीम सोहणो पंहिंजे प्यारे पुत्र हजरत इस्माइल अलैहिस्सलाम के ऐं उन जी अम्मड़ साण सैयदा बीबी हाजरा रज़ियल्लाहु ताला अन्हा के अल्लाह करीम जे हुक्म सां अहिड़ी त जाइ ते छॾे वियो आहे जिते का बि आबादी कान्हे का। इएं महिलनि ताईं किथे बि का शइ नज़र कान थी अचे, न पाणी आहे न को साओ सलो आहे। अरब जी पथरीली सरज़मीन आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे नबी सगोरे के हुकुम फरमायो त पंहिंजे अहलो आयाल के वठी वञ। रब करीम जे हुक्म सां उन जाइ ते छॾे आ। सुभान अल्लाह। इहो भी वॾो इम्तिहान हुयो। छा था समझो, मासूम थञ प्याक ॿार हुजे, अंबड़ जी हंज ते थञ प्याक ॿार हुजे ऐं ज़ईफ जेका जिन्स आहे औरत, उहा जेकॾहिं इएं जबलनि में पहाड़नि में पथरेली सरज़मीन ते
उते इहो नंढड़ो मासूम ॿार ऐं उन जी माउ खे छॾिजे न उते का आबादी आहे का शइ कान्हे का मेलनि ताईं कुझु नज़र कोन थो अचे न पाणीअ जो को बंदोबस्त आहे न को अनाज फल फ्रूट मेवा वग़ैरह को बि बंदोबस्त कोन्हे को पर जीअं इब्राहिम सुहिणे सां ॿिया इम्तिहान थिया इहो बि रब करीम जे तरफ़ां हिकिड़ो इम्तिहान हुयो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जिब्राइल अमीन अल्लाह जे नबी वटि हाज़िर थियो ॿुधायंसि अल्लाह जो हुकुम आहे त पंहिंजे अहल खे वठी करे हिकिड़ी जाइ आहे उते छॾे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तैयार थियो ठीकु आहे ॿिया इम्तिहान आया आहिनि इहो बि इम्तिहान रब करीम जे हुक्म ते लब्बैक चई करे जिब्राइल अमीन सां गॾु हलियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हलंदो वञे पियो आख़िरकार जेको बि ॻोठ गिरास करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे उहा पिदरी शफ़क़त तबियत में हुई ऐं अहल गॾु आहे साहिबा सगोरी गॾु आहे इब्राहिम सोणो ज़रूर दिल में सोचींदो हूंदो त का अहिड़ी मुनासिब जाइ हुजे जिते हिननि खे घणी तकलीफ़ न अचे उन जे दिल में त इहा ॻाल्हि हुई पर रब करीम जी ज़ात बाबरकात जी जेका हिकमत आहे उहो हिकमतुनि जो साहिब पंहिंजी हिकमत पाण ई ॼाणे थो सुभान अल्लाह रब करीम जी ज़ात बाबरकात जो मलाइक सगोरो जिब्राइल अमीन गॾु आहे जेको बि ॻोठ अचे इब्राहिम सोणो पुछंदो पियो वञे छा हीउ ॻोठ आहे जंहिंजे लाइ हुकुम आहे जिब्राइल अमीन चवे त न अञा उहो अॻिते आहे वरी को ॿियो ॻोठ अचे पर इब्राहिम सोणे खां जिब्राइल अमीन जे बार बार उनखे चवे पियो अञा उहा का जाइ कान आई आहे आख़िरकार उन्हीअ सरज़मीन ते अची पहुता जिते का आबादी कोन हुई पाणीअ जो नालो निशान कोन हुयो पथरीली सरज़मीन हुई इहा जाइ उहा आहे जंहिं जाइ ते हींअर अल्लाह जो घर बैतुल्लाह शरीफ आहे सुभान अल्लाह उन टाइम ते हूअ हकीकत में इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खां अॻु में जीअं नबियनि सगोरनि खां वठी करे सिलसिलो हलंदो आयो बैतुल्लाह शरीफ जी निशानी इहा जाइ अल्लाह ताला जो घर इहो बैतुल मामूर जे सिधाईअ ते इन ये विच ज़मीन ते आहे अल्लाह करीम जो घर जेको हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरीं तामीर कयो हुयो उन खां बाद में ज़माना गुज़रंदा विया हज़ारे साल थी विया वरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खां अॻु में ज़ाहिर आहे काफ़ी तूफ़ान आया बरसातूं वुठियूं अलाए छा छा विच में ज़मानो गुज़री वियो ज़माननि गुज़रण सां लॾ पलाण जा सिलसिला अलाए छा छा मटबा रहंदा आहिनि उन ते निशान उन जाइ ते हुया कोन के हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम रब करीम जे हुक्म सां चूंकि इन जाइ ते उनखे अल्लाह जो घर तामीर करणो हुयो ऐं इहा जाइ उहा हुई जंहिं जाइ ते हिकिड़ो कबीलो हुयो अची करे बाद में रहणो आहे कबीलो ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खे उन कबीले मां शादी करणी आहे अॻिते हली करे इन्हीअ अरब जी सरज़मीन ते इन्हीअ कबीले मझां जो शादी करे अल्लाह जो नबी सुहिणो हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम त इन्हीअ ख़ानदान में अॻिते हली करे महबूब मुहम्मद करीम अचणो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब करीम जी मर्ज़ी आहे अल्लाहु यअलमु हैसु यजअलु रिसालतहु रब करीम कलाम मुक़द्दस में फरमायो त रब करीम जी मर्ज़ी आहे जिते चाहे पंहिंजो रसूल मोकिले हुआ अॻ में वॾो तादाद बनी इसराइल में नबियनि सगोरनि जो ईंदो रहियो अलाए केतिरा नबी सगोरा बनी इसराइल में आया हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम
बनी इसराइल में वो आखिरी रसूल हुयो जेको आयो। उन खां बाद में बनी इसराइल में नबूवत खत्म थी वई। हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं दुनिया जे तख्ते ते आयो, हबीब करीम खां तक़रीबन 600 साल अॻु में जो ज़मानो आहे, उहो पंहिंजी क़ौम खे बनी इसराइल खे चवे थो, इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिन तौरा। ऐ मुंहिंजी क़ौम, ऐ बनी इसराइलो, मां तव्हां ॾे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे तरफ़ां रसूल बणिजी आयो आहियां। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजे अॻियां जेको तौरात हुयो, उन में जेको कुझु आहे मां उन जी तस्दीक करण आयो आहियां। ऐं ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे तशरीफ़ आवरीअ जो मक़सद हिकिड़ो ॿियो बि ॿुधायो, व मुबश्शिरम बिरसूलिन यअती मिन बादी इस्मुहु अहमद। सुभान अल्लाह। ज़ोर सां चयो सुभान अल्लाह। सूरह सफ़ में 28वें सिपारे में रब करीम ज़िक्र फरमायो, हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधायो, मां इन जे लाइ बि आयो आहियां तव्हांखे बिशारत ॾियां, मुबारक ॿुधायां दुनिया खे। ऐं दुनिया वारो उहो अज़मत वारो रसूल जंहिंजे लाइ हज़ारें सालनि खां वठी करे इंतज़ार थींदा रहिया, हर ज़माने जी क़ौम उन जे दीदार जे लाइ सिकंदी रही। अलाए केतिरा नबी सगोरा, अलाए केतिरा अल्लाह जा नेक सालिह बांधा, के बादशाह के वज़ीर उन जे दीदार जे लाइ मुंतज़िर रहंदा पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे विया। पर रब करीम जी ज़ात बाबरकात के पंहिंजो महबूब जॾहिं बयानणो आहे, उहो ज़मानो गुज़रंदो रहियो। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधायो त ऐ दुनिया वारो, मां हाणे अॻु में नबियनि में आख़िरी नबी बणिजी आयो आहियां। हाणे मां तव्हांखे मुबारक ॾियण आयो आहियां त मूं खां बाद में विच में बस ॿियो को इंतज़ार आहे कोन को। यअती मिन बादी, मूं खां बाद में हिकिड़ो रसूल अचण वारो आहे, इस्मुहु अहमद, उन जो नालो सैयदना अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदो। सुभान अल्लाह। 600 साल अॻु में हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम मुबारक ॾिनी। सुभान अल्लाह। समझो था, अर्ज़ पे कयम, अल्लाह जी मर्ज़ी आ जिते रिसालत रखे, सुभान अल्लाह, जंहिंखे रब करीम रसूल बनाए। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह करीम जे हुक्म सां पंहिंजी बीबी साहिबा सैयदा हाजरा रज़ी अल्लाह तआला अन्हा खे ऐं उन जे लख़्ते जिगर सैयदना इस्माईल ज़बीहुल्लाह अलैहिस्सलाम खे इन खे हिते जो छॾे वियो, वापस रवानो थी वियो। उते का शइ मौजूद कान हुई। चओ सुभान अल्लाह। इहो वॾो इम्तिहान हुयो, पर अल्लाह जे दोस्त जे शान तां इन दोस्तीअ तां कुर्बान वञे। चओ सुभान अल्लाह। न बच्चा मिठा कयई इन्हीअ जे मुक़ाबले में, न घर बार कुछ भी न। एस ताईं जो अॻिते हली करे वरी अञा इम्तिहान अचनि था। आड़ाह में पंहिंजी जान ॾियणी पई त उहा बि बाहि जे हवाले करे छॾी। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मलाइक सगोरा आया, ऐं सुहिणा नबी, जेकॾहिं असांखे हुकुम करे छॾी त असां इन बाहि खे बिल्कुल विसाए खत्म करे छॾियूं। ही जेके बि अव्हां खे जेके तकलीफ़ूं ॾियनि था, इन्हनि खे नेस ताईं नाबूद करे छॾियूं। अल्लाह जे नबी सगोरे जे इन दोस्तीअ तां कुर्बान वञे। मलाइकन सगोरन खे फरमायाई त तव्हांजी ज़रूरत कान्हे का, मुंहिंजो महबूब रब मूंखे ॾिसे पियो। सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। इहे दोस्तियूं ऐं अल्लाह पंहिंजे प्यारनि ते इम्तिहान आणींदो। सुभान अल्लाह। जंहिंसां जेॾी वॾी महिरबानी करणी हूंदी आहे, अल्लाह करीम उनखे इम्तिहाननि में मुब्तला कंदो आहे। अल्लाह जा नेक बाना हूंदा आहिनि जेके सब्र कंदा आहिनि। सुभान हा है। सुभान अल्लाह। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई। असांजो हुस्ने ज़न्न,
वो गाल करण मुनासिब आहे या नाहे साईं जिन तशरीफ फरमा आहिनि पर यकीन जानियो सिकंदरी हजारे आलिमन हाफिजन में जॾहिं बि साईं अल्लामा मुफ्ती ज़मीर अहमद सिकंदरी जी याद जॾहिं बि मुंहिंजी दिल ते ईंदी आहे त बे इख्तियार साईं जे लाइ दिल मां दुआऊं निकिरंदियूं आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह करीम मथन बि वॾा इम्तिहान रखिया। ताज़ो साहिबजादो अल्लामा मोहम्मद बाकिर सिकंदरी अल्लाह करीम संदस क़ब्र अनवर जे मथा किरोड़े रहमतूं नाज़िल फरमाए। आमीन चओ। ऐं उन खां ॿ टे ॾींहं अॻु में वरी हाफिज अब्दुर रहमान सिकंदरी ओ साईं जो न्याणू बि हुयो, भाइटियो बि हुयो, न्याणू बि हुयो। ऐं अञा अॻु में ॿ टे अहिड़ा वाक़िया थिया त हैरत लगी ॾाढी। अल्लाह त करीम बेनियाज़ आहे, रब करीम जी मर्ज़ी आहे, पर दुआ हमेशा इहा घुर्जे। असां नथा चऊं, असांजो त को हाल कोन्हे को जो चइजे त असांजे मथां इहे इम्तिहान आया आहिनि। इम्तिहान प्यारनि भलारनि बाननि ते ईंदा आहिनि, हबीब करीम जा प्यारा उम्मती यो। पर जॾहिं बि अहिड़ी आज़माइश अचे न त बान्हे जो कम आहे खुलियल दिल सां चवे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सुभान अल्लाह। असां अल्लाह करीम जा आहियूं, असांजो पंहिंजो कुछ भी कोन्हे को, असां अल्लाह जा आहियूं। असांखे खुद के उन जी बारगाह में मोटणो आहे। जो कुछ भी रब करीम ॾिनो आहे उहा मिल्कियत उन करीम रब जी आहे। असांजे लाइ रुगो अखियुनि जो ढो आहे। जेसि ताईं रब करीम ये मेहरबानियूं करे थो अल्लाह करीम जा करम आहिनि। पर जॾहिं करीम रब कंहिं बि ॾिनल नेमत खे वरी पाण ॾे घुराईंदो आहे, पर अल्लाह करीम जा एहसान आहिनि। मुस्तफा मदीने वारे मीर जे सदके में रब करीम जेका भी तकलीफ है, जेका भी मुसीबत का ईंदी आहे किस्मत में ईंदी आहे, उन जे मथा जॾहिं बानू सब्र कंदो आहे त रब करीम वरी उन जे मथा अणगणिया अजुर अता फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह करीम पंहिंजे महबूब जे सदके में साईं खे आफियत वारी वॾी ॼमार अता फरमाए। ही सभई दीन जूं जेके रौनकूं आहिनि इहे संदन सिर मुबारक सां आहिनि। रब करीम पंहिंजे महबूब जे सदके में अहिड़नि भलारनि बाननि खे वॾी ॼमार अता फरमाए। आमीन चओ। हज़रत भिटाई घोट अहिड़नि जे लाइ दुआ कई आहे। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अर्ज करे तो अल्लाह जुंग जियन जनी अजे घारियां। सुभान अल्लाह। या रब करीम ये जुंग भले त जियंदा रहन। आमीन त चओ। सुभान अल्लाह, आमीन। जोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। लगे तो अले छा तमाम मुखां वधीक जलसा कया आनले छा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। या रब करीम ये जुंग भले त जियंदा रहन जिन जे अझे में साए में असां जिंदगी गुजारे रहा। सुभान अल्लाह। अल्लाह जुंग जियन जनी अझे घारियां शाल मसके वीअरी जितां पी पियन ने मरकण अखड़ियुन तो ॾिठे मुंह सुख थिए। जोर सां जो सुभान अल्लाह। यो खूह शल हमेशा आबाद रहे जितां परे परे खां वेझे खां अची करे उन्यारा पंहिंजी उञ उझाइन था। पर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो आम खूह जो मामलो ॿियो हूंदो आहे। उहो त हर जाइ ते मिली सघे थो। ही ज़मीन में रब करीम पाणीअ जा खज़ाना रखिया आहिनि। जिते
बि नलको लगायो बोर कयो पानी मिली सके तो पर ही जेको चश्मो दीन जो आहे इहो हर जाइ ते न हूंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा प्यारा बांधो रब करीम जी ज़ात बाबरकात जे हबीब करीम फरमायो उलमा उम्मती कअंबिया बनी इसराईल। अग में ज़मानो हुयो हबीब करीम जे तशरीफ आवरीअ खां अग में मुख्तलिफ इलाइक़नि में मुख्तलिफ अल्लाह जा नबी रहंदा हुया। कंहिं इलाइक़े में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम रहे थो, कंहिं जाइ ते हज़रत लूत अलैहिस्सलाम रहे थो। हिकिड़े हिकिड़े ज़माने में मुख्तलिफ इलाइक़नि में अल्लाह जा नबी सगोरा रहंदा हुया। हिकिड़े हिकिड़े ॻोठ में बि गॾु ॿ चार चार अल्लाह जा नबी रहिया आहिनि। हज़रत मूसा सोणो सैयदना हारून अलैहिस्सलाम ॿई भाउर हुया, ॿई हिकिड़े ॻोठ में अल्लाह जा नबी हुया। इएं मुख्तलिफ इलाइक़नि में अल्लाह जा नबी सगोरा रहंदा हुया। को कंहिं एराज़ीअ में, को ज़िले तालुके जी एराज़ीअ में, समझो त लाड़काणे जी डिवीज़न जे लाइ एतिरी एराज़ीअ जे लाइ को हिकिड़ो नबी आहे। को वरी हैदराबाद वारे इलाइक़े जे लाइ वरी को ॿियो नबी आहे। वरी इएं मुख्तलिफ ख़ितनि ते अल्लाह जी ज़ात जा मुख्तलिफ नबी सगोरा रहंदा हुया। पर कुर्बान वञा अम्मा आमिना जे लाल ऐं उन महबूब करीम जे शान तां जो हबीब करीम दुनिया में आया उन खां अॻु में इहो सिलसिलो नबियनि सगोरनि जे तशरीफ़ आवरीअ जो बंदि थी वियो। हाणे क़यामत ताईं पूरी रूए ज़मीन जे लाइ रसूल आहे त हिकु मुहम्मद करीम आहे। सुभान अल्लाह। नारे रिसालत, नारे रिसालत, ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हबीब करीम आया, हाणे ॿिए कंहिं जे अचण जी ज़रूरत कान्हे। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो मुस्तफा करीम जेको दीन इस्लाम खणी आयो आ रब करीम जो वॾो करम आ जो असां तव्हां खे हबीब करीम जो कलमो नसीब थियो आहे। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हाजी गुलाम नबी महेसर अलैहि रहमह सुभान अल्लाह। ॾाढी सुठी ॻाल्हि कई, ॿुधंदव? सुभान अल्लाह। हथ मथे करे जो सुभान अल्लाह। अर्ज करे तो बेशक आए बार खणी इस्लाम जाबानी बिस्मिल्लाह। बेशक आए बार खणी इस्लाम जाबानी बिस्मिल्लाह। मोह में नूर गुलाब जे गुल खां नाजुक जानी बिस्मिल्लाह। जोर सां जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। नाज़क या जिब्रील बितो ते इब्राहीम से माइल बितो ते। चो सुभान अल्लाह। नाज़क या जिब्रील बितो ते इब्राहीम से माइल बितो ते। बिन दिल बरने नबियन जे दुआउन जी निशानी बिस्मिल्लाह। जोर सां जो सुभान अल्लाह। बिन दिल बरने नबियन जे दुआउन जी निशानी बिस्मिल्लाह। अर्ज पे कयम त हबीब करीम आया पूरी रूए जमीन जे लाइ अल्लाह जो रसूल हिकु ई महबूब करीम आयो। पाण फरमाईंदा हुया उरसिलतु इलल खल्क़ि काफ़ा। रब करीम मूंखे पूरी मखलूक लाइ रसूल बनाए मोकिलियो आहे।
सुभान अल्लाह छाजे लाए पूरी मखलूक जे लाए इए न तो सिर्फ मां वणन जे लाए रसूल आया इए हबीब करीम को न फरमायो तो मां सिर्फ पत्थरन जे लाए रसूल बनजी आयो आया इए महबूब करीम को न फरमायो तो मां जिन्नन जे लाए रसूल बनजी आयो आया सिर्फ इए को न फरमाया हूं तो मां मलाइकन जे लाए रसूल बनजी आयो आया पर पाण करीमन फरमायो उरसिलतु इलल खल्क़ि काफ़ा मुखे रब करीम पूरी मखलूक जे लाए रसूल बनाए मोकलियो सुभान अल्लाह मलाइकन जो भी रसूल मुस्तफा करीमा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइंदा हुया मां हजरत सैयदना अली मुर्तजा सोहणे का रिवायत सुभान अल्लाह पाण करीम फरमाइंदा हुया इन्नी लअरिफु हजरन बिमक्का इन्नी लअरिफुल आन हजरन बिमक्का कान युसल्लिमु अलैया क़ब्ल अन उबअस औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अञा मूं नबूवत जो ऐलान कोन कयो हुयो मक्के पाक में जितां जितां गुज़रंदो हुयुसि पत्थर मूं ते हीअं सलाम कंदा हुया अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अञा नबूवत जो ऐलान कोन कयो हुयमि मुस्तफा करीम फरमाइंदा हुया त मां अॼु बि उन पत्थर खे सुञाणा थो जेको नबूवत खां अॻु में नबूवत जे ऐलान खां अॻु में मूं ते सलाम अर्ज़ कंदो हुयो सुभान अल्लाह पत्थर बि हबीब करीम जा उम्मती आहे रसूलुल्लाह उन्हनि जो बि रसूल वण हबीब करीम जी बारगाह में आया हुक्म ते हलिया आया खोड़ सारा वाक़िया आहिनि हिकिड़ो मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां इहे वाक़ियात आलिमन सगोरन सां स्टेज भरी पई आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ वाक़ियात अहिड़ा थिया आहिनि हबीब करीम हिकिड़ी जाइ ते हुया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकिड़े हमराह खे ॾिठो त वञे पियो पाण उन्हनि खां पुछूं त आई न तक़सुद केॾां पियो वञे छा पुछूं उन चयो त मां अज़हबु इलल बैत घर ॾे पियो वञा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हल लक मिन खैरिन का भलाई खपई सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा फरमायो भलाई खपई मुस्तफा करीम त ॿिन्ही जहाननि जूं भलायूं खणी आयो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह कया शिक फरमायो खैर जा भांगा खणी खैरुल वरा पहुंची वयो सुभान अल्लाह मोमिनो मीलाद क्यों मुस्तफा पहुंची वयो जोर सां जो सुभान अल्लाह हबीब करीम जग जहान जे लाइ भलायूं खणी आया एॾियूं त हबीब करीम भलायूं आदियूं खुदा जी इज्जत जो कसम आहे रसूलुल्लाह जे ज़माने मुबारक में ज़ाहिरी हयात तय्यबा जे टाइम ते हरन सां मेहरबानियूं मुस्तफा करीम जे सदके में थियूं आहिनि उठ हबीब करीम जी बारगाह में दाहूं खणी आया मुस्तफा करीम उन्हनि जी फरियाद ॿुधी करे उन्हनि जी मदद फरमाई आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीओ गोह पंहिंजी फसीह ज़बान में मुस्तफा करीम जे कलमे जी शाहिदी ॾिनी आहे हबीब करीम अलैहि केतिरियूं भलायूं खणी आया चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह उनखे फरमायो त हल लक मिन खैरिन का भलाई खपई त ॿुधाए उन चयो त कहिड़ी भलाई आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो भलाई आहे
पर सिर्फ दुनिया जी न दुनिया में त तोखे इज्जतूं मिलंदियूं पर क़ब्र ऐं हशर बि मोचारी थींदई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। क़ब्र में बि रब करीम तोखे इज्जतूं ॾींदो, हशर बि तुंहिंजो सुहिणो थींदो। इहा एॾी वॾी भलाई आहे, खपई त ॿुधाए। सुभान अल्लाह। उन चयो त ॿुधायो भला कहिड़ी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फरमायो इशहद अल्लाह इलाहा इल्लल्लाह वशहद अन्नी रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। जोर सां चओ सुभान सुभान अल्लाह। खुदा शल मदीने मोकिले ॾाढे चओ सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त शाहिदी दे अल्लाह खां सवाइ केर बि इबादत जो लाइक नाहे ऐं हीअ बि शाहिदी दे त मां मुहम्मद करीम अल्लाह जो सच्चो रसूल आहियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उहो शख्स चवण लॻो इहा ॻाल्हि त तव्हां था कयो न, पंहिंजे लाइ पाण था ॻाल्हि कयो, मूंखे कीअं भरवसो थिए त वाकई इहा दुनिया आख़िरत जी भलाई आहे। छा ॿियो केरु आहे जेको इन जी शाहिदी ॾे? सुभान अल्लाह। वाकई इहा दुनिया ऐं आख़िरत जी भलाई आहे। ॿियो केरु आहे जेको शाहिदी ॾे त वाकई तूं अल्लाह जो सचो रसूल आहीं ऐं अल्लाह जी वहदानियत ते इक़रार जी शाहिदी केरु ॿियो ॾे त मां बि इहा ॻाल्हि क़बूल कयां। हबीब करीम ॾिठो। सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह। हेॾां होॾां पाण जो नज़र फरमायो त ॿियो त केरु हो ई कोन को। पाण करीमन फरमायो हू जेको साम्हूं वण बीठो आहे न उहो शाहिदी ॾींदो। सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। केरु शाहिदी ॾींदो? वण शाहिदी ॾींदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो फरमायो हमरा जे ज़मीन पेरनि मां निकिरी वई। इहा ॻाल्हि त ॾाढी अजीब आहे। वण शाहिदी ॾींदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इज़हब इलैहि वसल्लिम अलैहि मिन्नी वक़ुल लहू यदऊक रसूलुल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वञो उन ॾे वञी करे उनखे सलाम ॾे मुंहिंजे तरफ़ां ऐं उनखे चओ त तोखे अल्लाह जो रसूल सॾे रहियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। केरु सॾे रहियो आहे? अल्लाह जो रसूल तोखे सॾे रहियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती उहो जीअं जो शख्स उते वियो हदीस मुबारका में आहे इल्तफत यमीनन व शिमालन। उहो वण हेॾां होॾां सॼे खॿे धूणूं खाइण लॻो आहे। अॻिते पोइते लुॾी करे ज़मीन मां पंहिंजूं पाड़ूं आजूं कयाई छॾाए करे उहो निकितो आहे ॿाहिरि ऐं हलंदो अचे पियो शाहिदी ॾींदो पियो अचे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चओ सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो वण हली आयो बारगाह में सजदो अची करे कयाई झुकी करे मुस्तफा करीम जे कदमनि में उन जूं टारियूं लॻियूं। इहो शख्स हैरान थी वियो, अर्ज़ करे थो त या रसूल अल्लाह जेकॾहिं वण बि अव्हां खे सजदो कनि था त पोइ महिरबानी कयो मुंहिंजे मथां कलमूं त मां पढ़ण जे लाइ तयार आहियां पर महिरबानी कयो एॾो जेकॾहिं रब करीम अव्हां खे अज़मत वारो रसूल बनाए मोकिलियो आहे महिरबानी फरमायो मूंखे इजाज़त ॾियो त मां बि अव्हां खे सजदो कयां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फरमायो इन जे लाइ त रब करीम मूंखे मोकिलियो आहे। रब करीम मूंखे इन जे लाइ मोकिलियो आहे त दुनिया पूरीअ खे ॿुधायां हीअ ज़मीन अल्लाह जी आहे। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ज़मीन कंहिंजी आहे? अल्लाह जी मिल्कियत आहे।
इनमें जो कुछ भी आहे मखलूक जेका भी आहे उहा सब कुछ अल्लाह जी मिल्कियत आहे। कुरान करीम में रब करीम अलैहि केतिरनि जायुनि ते इरशाद फरमायो आहे लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द, जो कुछ भी आसमानन में ज़मीनन में आहे वो समूरो अल्लाह जी मिल्कियत आहे। हबीब करीम फरमायो त मां इन जे लाइ आयो आहियां त दुनिया के बुधाया त सजदो सिर्फ अल्लाह जी ज़ात खे आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बे कंहिंजे आॾो सजदो कोन्हे को। हिन शरीयत में अञा अॼुनि उम्मतुनि में शरीयतुनि में ताज़ीम जो सजदो झुकण हूंदो हुयो, हिन में त ताज़ीम जो बि सजदो कोन्हे को। ऐं हीअ उम्मत जीअं साईं तव्हांखे ॿुधायो न त भलारी उम्मत आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भलारी उम्मत आहे। अजायुनि सजायुनि ॻाल्हियुनि खां ख़राफ़ात खां बेहूदगियुनि खां रब करीम हिन उम्मत खे महफ़ूज़ रखियो आहे। ऐं अल्लाह करीम बयान फरमायो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफि व तन्हौन अनिल मुनकरि व तुमिनून बिल्लाह। सुभान अल्लाह, सुभान। ऐ मुस्तफा करीम जी उम्मत अवां भलारी उम्मत आहियो जो नेकीअ जी दावत ॾींदा आहियो, बुरायुनि खां रोकींदा आहियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अॼु हीअ दावत आहे न, छाजी दावत आहे? ॾाढे ॻाल्हायो, नेकीअ जी दावत आहे। अॼु गॾु थिया आहियूं हिन जाइ ते अल्लाह जो ज़िक्र कयोसीं, मुस्तफा करीम जो ज़िक्र ॿुधोसीं। नेकी आहे या न? बेशक। रब करीम शल जिंदगी में खोड़ सारियूं अहिड़ियूं महफ़िलूं नसीब फरमाए। आमीन। हीअ महफ़िल मुबारक उहा आहे। कुरान करीम में अल्लाह करीम फरमायो मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। ई लफ्ज़ इंसान ज़बान मां ॻाल्हाईंदो वेंदो आहे, ज़ाया कोन थींदो आहे। असांजा मुहाफ़िज़ वेठा आहिनि, उहे लिखी छॾींदा आहिनि। सुभान अल्लाह। आहे या न? बेशक। इएं न चओ त बस ॻाल्हायूं पिया मन मस्तीअ सां, गार गंद कयूं त छा, जे चुगलियूं हणूं त छा, जेकॾहिं कंहिंजी दिल आज़ारी कयूं, कंहिंखे झिणकियूं त छा, असांजी मर्ज़ी आहे बस कुझु बि कोन्हे को। ईअं न, ख़ुदा शल पनाह में रखे। ईअं न थिए त इन ज़बान जे तेज़ीअ में असां को ख़्याल न कयूं ऐं रोज़ गुनाहनि जा अंबार पंहिंजे मथां खणंदा रहूं। ईअं न थिए। शल रब करीम अहिड़ियूं कचहरियूं नसीब करे त जीअं क़यामत जे ॾींहुं दफ़्तर खुलनि न, त दफ़्तरनि में ॾिसूं या त सुभान अल्लाह जी सदा हुजे या मुस्तफ़ा ते दुरूद व सलाम हुजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो त बेड़ा ई पार थी वेंदा। आहे या न? हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे रब करीम दुनिया जहान में मोकिलियो। मुझो किस्मती हिन पासे अचण थियो आहे, पर हाणे किस्मती रबीउल अव्वल शरीफ में अचण थियो आहे। अल्हम्दुलिल्लाह, ही मुबारक महीनो आहे ऐं रात ॾींहं प्रोग्राम आहिनि। वारी साईं वारनि खे ख़बर आहे अल्लाह पियो हलाए न त इंसान जे वस जी ॻाल्हि कान्हे का। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीब जे सदके में इहो करम आहे जो रब करीम इहा तौफ़ीक़ ॾिनी आहे जो ॻाल्हाए सघूं था। न त सॼी रात आराम न हुजे, सॼी रात सफ़र में गुज़रे, ॾींहं जो बि आराम न हुजे। सुबुह जो महाराज शहदादपुर मां प्रोग्राम करे सुबुह जो 4 बजे अची करे दरगाह शरीफ ते पहुतुसि। उतां ई वरी निमाज़ खां बाद में वरी सबक पढ़ाए करे उतां ई हलियो आहियां। मंझंदि जी निंड बि कान्हे का। हाणे वरी वेंदुसि शाम, वरी रात महफ़िल में वञणो आहे। सुभान अल्लाह। जीअं महीनो मुबारक हले पियो, पर अल्लाह करीम जो करम इहो आहे जो अधु कलाक बि ईअं निंड अची वञे थी त थक सभई लही वञनि। सुभान अल्लाह। ये मदीने वारे मीर जी ख़ास नज़रे करम। सुभान अल्लाह। सलाह शरीफ मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। पाण करीमन फरमायो मूंखे रब करीम इन जे लाइ मोकिलियो आहे त जीअं मां
दुनिया के बुधाया तो सजदो सिर्फ अल्लाह जी जात के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती यो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुनिया जे तख्ते ते आया अर्ज पे कयम अल्लाह ताला महबूब करीम के जो मोकलियो आहे हूं त हज़ारे सालन का वठी करे हे जिक्र हलंदा आया त उहो महबूब अचण वारो आहे अचण वारो आ रब करीम जी ज़ात बाबरकात आखिरकार उहा भलारी रात बि दुनिया जहान में आंदी रजब शरीफ जो मुबारक महीनो हुयो जुम्मे जी रात हुई इमाम कुस्तलानी रहमतुल्लाह ताला अलैहि मवाहिब लुदनिया में जिक्र फरमायो आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात आसमानन में जमीनन में ये ऐलान कराया अला इन्नन नूरल मखजून मकनून अल्लज़ी यकून मिन्हु नबियुल हादी फी हादिहिल लैलति यस्तक़िर्रु फी बत्नि उम्मिही रब करीम मलाइकन सगोरन के मोकलियो त ऐलान कयो रजब शरीफ जो महीनो हुयो जुम्मे जी रात हुई रब करीम ये ऐलान कराया त ए दुनिया वारो ए पखी पखणो ए हजरो शजर ए दरो दीवार ए इंसानो जिन्नो दुनिया जहान जी जेका भी मखलूक आए सब बुधी छॾियो त उहो नूर मुबारक जेको हेस ताईं लिकायल हुयो अमानतुन में उहो मुंतकिल थींदो आयो जंहिंमां महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जसद अतहर पैदा थियणो आहे ऐं दुनिया वारो अवां खे मुबारक हुजे त अॼु जुम्मे जी रात उहो नूर मुबारक आमिना साइण जे पेट मुबारक में पहुची वियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हूं त हज़ारे सालन खां इंतजार थींदा पिया आया सुभान पर हाणे दुख डोलावा सब दूर थी सुभान अल्लाह हबीब करीम आयो शिरक जी कुफ्र जी पाड़ी पटजी वई रब करीम हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ जेका हज़ारे साल अॻ में कबूल फरमाई हुई रब्बना वबअस फीहिम रसूलम मिनहुम ऐ असांजा रब करीम उन इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे प्यारे इस्माइल ज़बीहुल्लाह सां गॾिजी काबतुल्लाह शरीफ तैयार कयो हाणे मां मिड़ई मुख्तसर शॉर्टकट करे तव्हांजी खिदमत में अर्ज कयां टाइम मुंहिंजो पूरो पियो थिए मूं पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कई त मुख्तसर टाइम जे लाइ मां हाज़िर थींदुसि पर हाणे जो ॻाल्हि हले पई त इहा पूरी करे वठां सुभान अल्लाह ज़ोर सां सुभान अल्लाह हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सोने इस्माइल अलैहिस्सलाम के फरमायो त पुट रब करीम जो हुकुम थियो आहे त पाण अल्लाह जो घर उन निशानन ते तामीर कयूं जेके निशान अॻ में इन बैतुल्लाह शरीफ जा मौजूद आहिनि हज़रत जिब्राइल अमीन ॿुधाईंदो ये सभई ये निशान आहिनि पाण खे हिते अल्लाह जो घर तामीर करणो आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इस्माइल सोणे ॿिन्ही गॾिजी करे काबतुल्लाह ठाहे तैयार करे छॾी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे टाइम हुयो हिकिड़ो त इहो मसलो हुयो त इहा जो मज़दूरी कई आहे घर तामीर कयो आहे त इन जे नतीजे में अल्लाह करीम खां को सवाल कजे सुभान अल्लाह समझो था न सुभान अल्लाह को भी मजदूर मजदूरी कंदो आहे त उन जी उजरत वठंदो आहे पर हीअ उजरत जेका हुई न अल्लाह जे नबी सगोरे पंहिंजी ज़ात जे लाइ इन में का उजरत जो को मामलो न रखियो हुयो पर कुर्बान वञा सोहणे इब्राहिम खलीलुल्लाह जे दुआ तां सुभान अल्लाह जंहिं दुआ अहिड़ी घुरी त या रब करीम अहिड़ो त महबूब दुनिया में मोकिल जो दुनिया पूरी मां ज़ुल्मतूं अंधेरियूं खत्म थी वञनि नूर ई नूर थी सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ी दुआ इहा घुरणी हुई ॿी वरी ॻाल्हि इहा बि हुई ज़रूरी त अहिड़ो महबूब मोकिल जो ही काबतुल्लाह जेको मूं तामीर कयो आहे न कॾहिं जेकॾहिं बुत पुरस्तीअ में इन जे मथां अची करे जेकॾहिं बुत पवनि
त एड़ो महबूब मोकिल जेको मक्के पाक के फतह करे, बुत पुरुस्तीअ खां पाक करे, क़यामत ताईं एड़ो त इन ये जाय के पाक बनाए छॾे जो हर ज़माने में लखें करोड़े मुसलमान इन जो तवाफ कंदा रहन। सुभान अल्लाह, जोर सां जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। केडी न वडी दुआ हुई, सुभान अल्लाह। हुई या न? बेशक हुई। केडी न सुहिणी दुआ घुरी अल्लाह जे नबी सगोरे। रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम, या रब करीम इन्हन में इन्हन मझाई एकड़ो रसूल मोकिल। हजरत इस्माइल सुहणू जो इते रहल आहे, इन या अरब जी सरजमीन ते इन्हन मझाई एकड़ो रसूल मोकिल। यतलू अलैहिम आयातिक, ओ एड़ो त महबूब अचे जेको इन्हन के तुझूं आयतूं तिलावत करे ॿुधाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा करे? तुझूं आयतूं तिलावत करे ॿुधाए। क़ुरान करीम जी तिलावत थे, उहो महबूब करीम अचे। हबीब करीम जा प्यारा उम्मतियो, क़ुरान करीम जी तिलावत के मामूली गाल न समझिजो। हजरत इमाम बेज़ावी रहमतुल्लाह ताला अलैहि सूरत फातिहा जे तफसीर में लिखियो आहे। हदीस मुबारक हजरत हुज़ैफा खां गालिबन रिवायत आ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, जॾहिं अल्लाह कंहिं क़ौम ते नाराज़ थी वेंदो आहे, उन जे बदअमालियुनि जे करे रब करीम उन्हनि जे मथां अज़ाब जो हतमी फ़ैसिलो करे वठंदो आहे। हाणे इन क़ौम खे अॻिते हलण ॾियणो न आहे, जॾहिं उन्हनि जे अज़ाब जो फ़ैसिलो करे छॾींदो आहे। हबीब करीम फरमायो त पोइ उन्हनि मझां हिकिड़ो ॿार वेंदो आहे, मस्जिद हुजे या मदरसो हुजे, हिकिड़ो ॿार वञी करे उन जाइ ते वञी तिलावत कंदो आहे, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सूरह फातिहा जी नंढड़ो ॿार तिलावत कंदो आहे, जंहिंमें उहो नंढड़ो शहज़ादो रब करीम खे रहमान बि सॾे रहियो आहे, रहीम बि सॾे रहियो आहे। हबीब करीम फरमायो, उन हिकिड़ी नंढड़े जी सूरह फातिहा जे तिलावत जी बरकत सां रब करीम वरी 40 साल अज़ाब पोइते करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। नारे रिसालत, नारे ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद। सुभान अल्लाह। हबीब करीम जा प्यारा उम्मतियो, ये कुरान रब करीम जो उहो लाजवाल किताब मुबीन आ। खुदा जो कसम आहे, हबीब करीम जो वॾे में वॾो मौजज़ो इहो रब करीम जो पाक कलाम। अॼु पूरी रूए ज़मीन ते कंहिं बि नबी सगोरे जे कंहिं मौजज़े जो शाहिद दुनिया ते कोन्हे। अॻियां जेके बि नबी सगोरा आया, कंहिं बि मौजज़े जो शाहिद दुनिया में कोन्हे को। जंहिं चयो हुजे त मूं अखियुनि सां ॾिठो त अल्लाह जे नबी मूसा अलैहिस्सलाम हथ मुबारक पंहिंजे कच्छ में विझी करे हीअं ॿाहिरि कढियो त 14 जे चंड खां वधीक रोशन हुयो। ज़ोर सां चयो सुभान अल्लाह। ईअं कंहिं बि नबीअ जे मौजज़े जो शाहिद दुनिया ते मौजूद कोन्हे को। पर असां तव्हांजे महबूब आमिना जे लाल तां कुर्बान वञा, जो हबीब करीम जो वॾे में वॾो मौजज़ो जेको क़ुरान करीम आहे न, उन क़ुरान करीम जे मौजज़े जा हर ज़माने में अरबे इंसान शाहिद मौजूद हूंदा। असां तव्हां अखियुनि सां ॾिसी रहिया आहियूं, कननि सां ॿुधी रहिया आहियूं, ज़बानुनि सां इहो तिलावत करे रहिया आहियूं। इहो महबूब करीम जो वॾे में वॾो मौजज़ो आहे। इन क़ुरान करीम जे लाइ तालीम जे लाइ कोशिश कंदो, तव्हांजा वेढ़ा आबाद रहंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। खुदा थो ॼाणे क़ुरान करीम जी जिन ख़िदमत कई आहे न, उहे अल्लाह जा महबूब बाना हूंदा आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
कुरान करीम जे तालीम जे लाइ कोशिश कयो। रब करीम अव्हां जे घरन के आबाद रखंदो। अल्लाह करीम असां सभिनी सां कब्र में हशर में मेहरबानी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीब करीम जा प्यारा उम्मतियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जा मकसद इहे हुया जेके इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ में अर्ज कया। यतलू अलैहिम आयातिक, तुझू आयतूं उन्हनि खे तिलावत करे ॿुधाए। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह, उन्हनि खे किताब जी बि तालीम ॾे त पंहिंजी सुन्नत बि उन्हनि खे सेखारे। सुभान अल्लाह। वयुज़क्कीहिम, ऐं उन्हनि जे अंदर खे पाक बनाए। सुभान अल्लाह। छा करे? अंदर खे पाक बनाए। इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम, ऐ करीम रब तू जेको भी कुछ करण चाही केर भी रोकण वारो कोन्हे। हिकमत जो साहिब आई, जेका भी भलाई जिते करण चाही तुझू मेहरबानियूं आहिनि। मूसा हजरत इब्राहिम सोने इहा दुआ घुरी। हजारे सालन का बाद में अल्लाह करीम उन ये दुआ जो नतीजो दुनिया ते मोकिलियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कबूल तो उन महल ही थी वई हुई, पर जॾहिं दुनिया ते महबूब करीम आयो न, रब करीम उन्हनि साॻियनि लफ़्ज़नि जो ज़िक्र फरमायो। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम, अल्लाह ताला मोमिनन जे मथां वॾो थोरो करे छॾियो जो उन्हनि मझाई उन्हनि ॾे हिकिड़ो रसूल मोकिलियो। सुभान अल्लाह, सुभान। यतलू अलैहिम आयातिही, जेको अल्लाह जूं आयतूं बि उन्हनि खे तिलावत करे ॿुधाए थो। वयुज़क्कीहिम, सुभान अल्लाह, सुभान। थोरी तरमीम कई। हुते वयुज़क्कीहिम आखिर में हुयो, हिते पहिरीं आहे। इन जे करे त हिन उम्मत जे लाइ लाज़मी आहे त तालीम बाद में हुजे, पहिरीं अंदर पाक हुजे। सुभान अल्लाह, ज़ोर सां जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जेकॾहिं तालीम हासिल करण जे लाइ अंदर पाकीज़ा रखियो वियो त पोइ वरी ईअं थींदो जीअं को नक्श निगार भित ते कबो आहे, ऐं पहिरीं वरी हिकिड़ो अछो कलर करे उनखे साफ़ कयो वेंदो आहे। उन खां बाद में जेको चित्र कढंदो त उहो वाह जो सुहिणो बीहंदो। सुभान अल्लाह। आहे या न? तंहिंजे करे हिन उम्मत जे लाइ ज़रूरी आहे त पहिरीं अंदर खे पाक बनाए। उन खां बाद में जेकॾहिं क़ुरान करीम जूं बरकतूं मिलन त सुभान अल्लाह। उन खां बाद में जेकॾहिं मुस्तफ़ा करीम जे सुन्नत जूं बरकतूं मिलन त नूर नाला नूर बणिजी वेंदो। सुभान अल्लाह। दुआ कयो त अल्लाह करीम पंहिंजे महबूब जे सदके में हिन इदारे खे तरक्कियुनि सां हमेशह आबाद फरमाए। तव्हां सभिनी जी ख़िदमत में हथ ॿधी गुज़ारिश आहे त जीअं पंहिंजे लाइ पंहिंजे घर जे लाइ बजट जो प्रोग्राम ठाहियो था न, मदरसे जे लाइ बि एतिरो ई तव्हांखे ख़्यालु हुजे। समझो था? ॻाल्हि वणे वठी त हथ मथे करे चओ सुभान अल्लाह, माशा अल्लाह। अल्लाह करीम तव्हां सभिनी खे शाद आबाद रखे। अल्लाह करीम कंदो त ही इदारो ईअं ॻोठनि जो शहर जो को फ़र्क़ु कोन्हे को। जेकॾहिं तव्हां कोशिश कंदो, अल्लाह करीम कंदो त हितां आलिम हाफ़िज़ क़ारी पैदा थींदा। आमीन, आमीन। साईं ज़मीर अहमद ॿुधायो त इहो ॾींहुं परे कोन्हे को, इंशाअल्लाह ॿिनि ॾींहनि में ई जेको तव्हां जेको ॿिज अॼु छटियो आहे न, खुदा कंदो त इहो फसल जल्दी तैयार थी वेंदो। सुभान अल्लाह। ऐं अल्लाह करीम वरी पंहिंजा इहे मेला कंदो जो ख़ुशियुनि सां उहे ॾींहं बि ईंदा जो हिन जाइ ते क़ुरान करीम जे हाफ़िज़नि जे सिरनि ते नूरानी ताज सजाया वेंदा। सुभान अल्लाह। अल्लाह करीम तव्हां सभिनी खे शाद आबाद रखे। साईं साजिद अली साहिब हिकिड़ी फरमाइश कई आहे, कफ हिकिड़ी मिसरा मां मिड़ी फरमाइश पूरी करण जे लाइ। अहिड़ी खुशबू न ॾिठी आ मूं, जेड़ी हर बाग जी हुबकार मदीने में आ। सुभान अल्लाह, सुभान
हाणे तो भला सुर सा जो सुभान अल्लाह आखिर में सुभान अल्लाह एड़ी खुशबू न ॾिठी आ मूं जेड़ी हर बाग जी हुबकार मदीने में आ जून जुलाई जी मौसम में थदे खाई वठी थदकार मदीने में आ सुभान अल्लाह हे कर वञ पोए चवंदे अञा हे कर वञ पोए चवंदे अञा जे कर सालूं साल वञा जे कर सालूं साल वञा सुडकी सिकी सिंध में न टिकी चवंदे तवरी रब वागछकी सुभान अल्लाह आमीन चो मन कंहिंजी दुआ कबूल थी वञे सुडकी सिकी सिंध में न टिकी चवंदे तवरी रब वागछकी दिल झलण खाई नथी झलजे एड़ी कानूर जी झलकार मदीने में आ सुभान अल्लाह दिल झलण खाई नथी झलजे एड़ी कानूर जी झलकार मदीने में आ एड़ी खुशबू न ॾिठी आ मूं जेड़ी हर बाग जी हुबकार मदीने में आ जून जुलाई जी मौसम में थदे खाई वठी थदकार मदीने में